सन 1989 में अमर शहीद संत कंवरराम साहिबनि जी शहादत जे 50 सुनहरे साल में बाबा साईं जी कोशिश सां लखनऊ जे आलमबाग वारे चौराहे जो नालो संत कंवरराम जे नाले ते रखियो वियो ऐं हिते अमर शहीद संत कंवरराम साहिबनि जी हिकु वॾी आदमकद मूर्तिअ जी स्थापना कई वई, जंहिंजो अनावरण तंहिं महल जे आयुक्त श्री दाऊजी गुप्त जे हथां कयो वियो। इन मौक़े ते पूज्य माता गंगा देवी ऐं पूज्य माता साहिब बैंसर देवी, संत कंवरराम साहिब ऐं सखी बाबा इन्हनि गुरु शिष्यनि जी पत्नियुनि जी हाज़िरीअ उन माहौल खे नायाब रूप ॾिनो। इहा हिकु मूर्तिअ जी न पर हिकु रोशन मीनार जी स्थापना हुई। इन जे असर सां सॼे भारत में संत कंवरराम जी वरसीअ जी अध सदीअ खे पूरे जोर शोर सां सॼो साल मनायो वियो। अहिड़ी धूमधाम खे ॾिसी बाबा साईंअ खे तमामु भारत जे आश्रमनि मां सत्संग लाइ वेनती कई वञण लॻी ऐं उन्हनि जे सत्संगनि जो दाइरो वॾो थींदो वियो। इन्हीअ ई साल बाबा साईंअ खे भारत जी नागरिकता मिलण करे 10 सालनि खां पोइ उन्हनि खे सिंध जे दौरे लाइ बि मंज़ूरी मिली वई। इन्हीअ साल खां ई बाबा साईं जा सिंध लाइ दौरा विच विच में थींदा रहिया ऐं बाबा साईं जे सत्संगनि जो दाइरो वधी करे सॼे हिंद सिंध में फैलिजी वियो। इन्हीअ साल 1989 खां संगत जी वेनतीअ खे क़बूल करे बाबा साईं नाम दाम ॾियण बि शुरू कयो। गहरी रूहानी ॻाल्हि खे बि बाबा साईं सरल भाषा में ॿुधाए वेंदा आहिनि। अखर ई ॿ न संत मत में नाम ऐं दान, नाम अंदरि रखो दान ॿाहिरि कयो। दान माना सिंधी में ॾेवण, तन जी शेवा कयो, धन जी शेवा कयो, वाणी जी शेवा कयो। कंहिंखे वक़्त जो तव्हांजे विहण सां मन केतिरनि जा कार्य थी वञनि। श्री राम। बसि ॿाहिरि दान अंदरि नाम, अखर ई ॿ। श्री राम। बाबा साईं जे अहिड़नि सहज वचननि जे करे ॾिसंदे ई ॾिसंदे हज़ारनि जी तादाद में माण्हू सखी बाबा जा मुरीद बणजंदा विया। वीह जून 1991 में ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमीअ जे ॾींहुं पन्नो आकील जी पावन धरतीअ ते त्याग तपस्या जी देवी पूज्य माता साहिब बैंसर देवीअ पंहिंजी मानस ॾेह खे छॾे करे हिन लोक खां परलोक जे सफ़र लाइ रवानो थींदे परम गतिअ खे हासिल कयो। राम है स्वनाम धन, राम धन्य नाम, राम को प्रणाम, राम नाम को प्रणाम। पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। बाबा साईं चांडूराम जी ज़िंदगीअ जो मज़बूत आधार हाणे विदा थी चुको हो। 1 अगस्त 1991 जे ॾींहुं पूज्य माता गंगा देवीअ, साईं साधराम साहिब, साईं गेलाराम साहिब ऐं बाबा साईं जी हाज़िरीअ में पूज्य सखी बाबा जी डेवरी साहिब में पूज्य माता साहिब जा गुल अर्पित कया। साईं साधराम साहिबनि पाण अरदास कई।